कंदाकोट के जमालवार इलाके में दाड़ियुनि जी फायरिंग में शहीद थियल पुलिस एहलकार मज़हर अली मशहूरी जनाज़ा नमाज़ पुलिस हेडक्वार्टर में सरकारी एज़ाज़ सां अदा कई वई। जनाज़ा नमाज़ में डीआईजी लाड़काणो, डीसी कश्मीर कंदाकोट, एसएसपी कश्मीर कंदाकोट ज़ुबैर नज़ीर शेख, रेंजर्स के विंग कमांडर, पुलिस के ऑफिसरनि शहरनि ऐं शहीद के वारसनि, सिविल सोसाइटी ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। सिंध पुलिस के बहादुर पुलिस जवान के कश्मीर पुलिस के स्पेशल स्क्वाड पारां सलामी ॾिनी वई। जनाज़ा नमाज़ खां पोइ डीआईजी लाड़काणो नासिर आफ्ताब पठान इन मौक़े ते चयो त सिंध पुलिस जा समूरा ऑफिसर ऐं जवान समाज दुश्मन अनासरनि ख़िलाफ़ सीनो ताणे बीठा आहिनि। असांखे पंहिंजे शहीदनि ते फ़ख़ुरु आहे। अमन जे क़याम लाइ कंहिं बि क़ुर्बानी खां न कीबाईंदासीं। एसएसपी कश्मीर कंदाकोट समेत ऑफिसरनि ऐं एहलकारनि शहीद जी ख़िदमतनि खे साराहींदे ख़राज तहसीन पेश कयो। पुलिस जमाल थाणे जी हद में कुकारी निंदवानी गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान पुलिस मुक़ाबले दौरान शहीद थियल पुलिस जवान मज़हर अली मशहूरी ॾुआरनि सां मुआदो अटकाईंदे शहीद थी वियो हो। कश्मीर गुड्डू लिंक रोड ते तेज़ रफ़्तार वेंदे मोटरसाइकिल के ज़ोरदार टक्कर के नतीजे में 13 सालनि जो वाजिद अली थॾे ते फ़ौत थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो सख़्त ज़ख़्मी थी पियो। अहिड़ो इतलाह थाणे ते ॾिनो वियो। इतलाह मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे वेन खे पंहिंजी तहवील में वठी थाणे ते मुंतक़िल करे छॾियो। नींगर जो लाश पोस्टमार्टम कराइण लाइ लेटर ॾेई अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मी खे तिबी इमदाद पिणु ॾिनी वई। ओॾां नींगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ॿिए तरफ़ वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो।